हाँ त पोइ ठीकु आहे, बसि इते ई धरणो हुयूं वेठो हूंदुसि। भली हो मिठू ॾींहों ॾींहों करे अचे मूंखे मछराए बरगलाए त हली धनुअ जे दर ते धरणो हणो। साल ई पैदा नथो थिए जो धनु धोबी जे दर ते हली धरणो हणा। बसि मुंहिंजो धरणो घर ताणी महदूद, हिते भलो आहे बाबा, न पुलिस जो भउ, हा न वरी वॾेरे खे वाठुड़ खे हथ ई ॾियूं। बसि असां हिते ई था विछोड़े जा गीत ॻायूं। अरे यार हवाली, कल खां वठी ॾिसण में कोन थो अची, काथे गुम थी वियो आहे? हाँ साईं, मां के बात जो पुटु आहियां, गुम थी वियो हाँ। बाबा तूं घर ईंदे त ॾिसंदे न त मां घर में वेठो आहियां। बाक़ी त साईं अल्लड़ जे घर में तूं मूंखे कीअं ॾिसंदे? तुंहिंजा ॿई तोॾा गुलीअ में जो आहिनि त तोखे ॿियो कुझु नज़र ई कोन थो अचे। कल खां घर खां ॿाहिरि छो न निकितो आहे? पठाण जो कर्ज़ी आहे या IMF वारनि खां कर्ज़ खयो अथई? न को पठाण जो कर्ज़ हथ में, न वरी को इमरान खान जो कर्ज़ या, न को नसवार जो मवाली आहियां। बसि अदा गुलू गुल मोहम्मद, मां इश्क में बताल थी वियो, पावली जे इश्क में पियो तो पकोड़ा खपाया पकोड़े, पर को वठण वारो ई कान्हे। हवाली ख़बर कोन अथई छा? पावलीअ खे मुड़ुस घरां कढी छॾियो आहे। यको वेठी तई हलण जे घर में हला इते रखीसे। मूंखे हिकिड़े वॾे फ़क़ीर दुआ कई ऐं चयो हई त या पावली ऐं टोनी पाण में ठहंदा ई कोन, बसि तुंहिंजो रस्तो साफ़ थी वेंदो। पोइ इहो फ़क़ीर बि त सही माण्हू न आहे न, वते तो परावा घर फिटाईंदो। वो अकुल जा अंधा फ़क़ीर भलो आहे बाबा। ॾिसो सच पियो चए न, हिकिड़ा घर ठहंदा त हिकिड़ा घर ठहंदा। ठीकु आहे, पर ॻाल्हि ॿुध, हाणे तूं घर खां ॿाहिरि न निकिरजांइ। मतां हिन मिठूअ जे ॻाल्हियुनि में अची करे सेठ धनुअ जे दर ते धरणो हणी। छो न धरणो हणा? यार हवाली, इन करे थो चवां जो सेठ धनुअ पुलिस खे चई छॾियो आहे त जेकॾहिं शरा धरणो हणनि न त उन्हनि खे पत्थर हणी ड्रोड़ाए छॾिजांइ। हा अच्छा त पोइ ठीकु आहे, मां हिते ई धरणो हणी वेठो आहियां। चङो, तूं हिते ई धूड़ पाए, मां हाणे हलाए थो। बेइज्जती करे वियो छा? इन लफ़्ज़ जे बेइज्जती थिया त पोइ बेइज्जती खे बेइज्जती कीअं चइबो आहे? सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।